अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कंधरा खां अब्दुल हक जागीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ कंधरा जागीरानी बिरादरी जे मुक़दम रईस ग़ुलाम मुस्तफ़ा जागीरानी जो चालीहो थी गुज़रियो, जंहिंमें सरदार मीर राशिद ख़ान सुंदरानी, मीर शमशाद ख़ान सुंदरानी ऐं जागीरानी बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चङनि मुड़सनि ऐं बिरादरी जे सवें माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते सरदार मीर राशिद ख़ान सुंदरानी, मीर शमशाद ख़ान सुंदरानी, मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा जागीरानी जे पोटे मरहूम नूर अहमद जागीरानी जे पगदार पुट मीर शहबे ख़ान जागीरानी खे जागीरानी बिरादरी जो चङो मुड़ुसु चूंडियो वियो ऐं उनखे पग बदिराई वई। पग जी रस्म में रईस अरशद ख़ान जागीरानी, ग़ुलाम शबीर जागीरानी, अनवर फ़कीर जागीरानी, कबीर जागीरानी, रईस मोहब अली जागीरानी, नूर ख़ान जागीरानी, हाजी बावल जागीरानी, अल्लाह रखियो जागीरानी, अल्लाह ॾिनो जागीरानी, फ़कीर हुब अली जागीरानी, दाऊद ख़ान जागीरानी, वलीउल्लाह जागीरानी, सईद अहमद जागीरानी, मीर एहसान जागीरानी, हादी बग जागीरानी, आज़म जागीरानी, बशीर अहमद जागीरानी ऐं ॿियनि चङनि मुड़सनि शिरकत कई। पग जी रस्म खां पोइ मीर शहबे ख़ान जागीरानी बिरादरी ऐं पंहिंजे आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो ऐं उन मौक़े ते हुन चयो त मां पंहिंजे परवरदिगार जो वॾो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मुंहिंजे मथां हिकु अहम ज़िमेवारी रखी।